दोस्तों, कुछ ॾींहं अॻु में मां पंहिंजे ॻोठ बलड़ेजी वियो हुयुसि। उते बलड़ेजीअ जूं हूअं त काफ़ी सुञाणप जा हवाला आहिनि बलड़ेजीअ जा, जिन में सियासत, अदब, सहाफ़त ऐं ॿियूं शयूं आहिनि, सोशल वर्क, उतां जे नियाणियुनि जी तालीम, उतां जी औरतुनि जो ॿाहिरि निकिरणु, उन्हनि जो सुठियुनि मंज़िलुनि ते पहुचण बि हिकिड़ो अहम पासो आहे बलड़ेजीअ जो। ऐं हिन दफ़े उते अनवर पीरज़ादो मेलो थियो, जंहिंमें मैडम महताब अकबर राशिदी ऐं मैडम नूरुल हुदा शाह, जेका अदबी लिहाज़ खां काफ़ी माण्हुनि जी, असां सभिनी जी इंस्पिरेशन रही आहे। ऐं ख़ासि तौर ते उन जा ड्रामा, उन जूं कहाणियूं पढ़ी काफ़ी औरतुनि इंस्पिरेशन वरिती। उहे सभु ॻाल्हियूं उते थियूं ऐं उहे मुतासिर थियूं बलड़ेजीअ जे इन पासे खां। मां हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि करणु पई चाहियां, उहा ही त असां वटि कचहरियुनि जो, ओताकुनि जो ऐं मच कचहरियुनि जो, ख़ासि तौर ते सियारे जी शुरूआति खां जेको सॼे सियारे में मच कचहरियुनि जो हिकिड़ो रिवाज आहे, जेका रिवायत आहे पुराणी, उहा हूअं मर्दनि में त हूंदी ई आहे जिते किथे, सॼी सिंध में, सॼे मुल्क में ऐं सॼे सियारे में उहा हलंदी आहे। पर बलड़ेजी शायदि उहो पहिरियों ॻोठु आहे जंहिंमें मच कचहरियूं औरतुनि जूं थियनि थियूं। ऐं उहा मुंहिंजी भेण आहे अफशां, जेका पंहिंजे घर में इहा मच कचहरियूं कंदी आहे, जंहिंमें औरतूं पाण में जेको बि उन्हनि जो टैलेंट आहे, का शाइरी करे थी, का ॻाए थी, का ॿियो कुझु करे थी, जेको बि आहे, या ईअं ई कचहरियूं, या कंहिं ॿिए जी का सुठी शइ जेका उन्हनि पढ़ी हुजे, ॿुधी हुजे, उहा कई हुजे। सो इहे सभु उते उहो कनि थियूं, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं हिन दफ़े मां जो उते मौजूदु हुयुसि त उन्हनि हिकिड़ी मूंसां मच कचहरी रखी ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी त असांजे ॻोठ जूं औरतूं, छोकिरियूं शाइरीअ सां, अदब सां एॾी दिलचस्पी रखनि थियूं ऐं एॾो गौर सां शाइरीअ खे पढ़नि थियूं। ऐं ज़ाहिर आहे हिकु शाइर तौरु तव्हांखे अञा वधीक हौसलो मिले थो जॾहिं हिकिड़ा अहिड़ा माण्हू तव्हांखे साराहिनि था, जिन जी तव्हां तवका नथा कयो त हिननि बि शाइरी पढ़ी हूंदी आहे। ऐं मां ॾाढो हैरान थियुसि ऐं ख़ुशी थी, ख़ुशगवार हैरत थी त असांजे ॻोठ जूं छोकिरियूं, माना इवन मां त ॾिठो त 6-7 दर्जे जूं छोकिरियूं बि जिन मुंहिंजी शाइरी पढ़ी ॿुधाई मूंखे ऐं चइनि त हीअ असांखे ॾाढी वणी आहे। ऐं पोइ 6-7 खां 8-9 जूं बि हुयूं, इवन यूनिवर्सिटी लेवल जूं छोकिरियूं हुयूं। हाणे उते असांजे ॻोठ जूं असांजी माइटराणियूं आहिनि, रिदम, रम्ज़ ऐं वजीहा ऐं मनहा, इहे 6-7 खां 8 दर्जे जूं छोकिरियूं। उन्हनि मुंहिंजो गज़ल न सिर्फ़ पसंदि कयो, पर उन्हनि ॻायो, न चाहींदे बि जाना मोहबत थी वई तोसां, थियसि मां तूं ऐं तूं बि मां, मोहबत थी वई तोसां। ऐं उहो क्लिप मां तव्हांखे ॾेखारींदुसि हिन वीडियो जे आख़िर में। उनखां अलावा हिकिड़ी छोकिरी हुई शबाब, उन चयो मूंखे तव्हांजो किताब ही कल्ह मिलियो आहे, मुंहिंजे भाउ ॾिनो मूंखे, मां इहो 2 ॾींहंनि में पढ़ी वई आहियां। ऐं मूंखे हैरानगी थी त 2 ॾींहंनि में उन पढ़ियो आहे। पुछियोमांसि तोखे हिन मां छा वणियो? चई घणियूं शयूं वणियूं। पोइ उन मूंखे कुझु शयूं ॿुधायूं। उनखां अलावा सुमन ऐं सुपत, जेके लुत्फ़ पीरज़ादे जूं नियाणियूं आहिनि, उहे बि हुयूं। उन्हनि जी त मूंखे ख़बर आहे, उहे त काफ़ी हद ताईं स्टेजिस ते अची चुकियूं आहिनि, पाण मञाए चुकियूं आहिनि। बहरहाल इहे सभु शयूं ॾिसी ॾाढी ख़ुशी थी ऐं मां उमेद थो कयां त इहे मच कचहरियुनि जो सिलसिलो अञा ॿियनि ॻोठनि में बि ईअं ई हले, वधे। ऐं असांजे ॻोठ में त शुरू थी चुको आहे, ईअं अञा उहो जेकर ईअं बाक़ाइदगीअ सां हलंदो रहे ऐं मज़बूत थींदो रहे। बाक़ी आख़िर में मां चाहींदुसि त उहे वीडियो क्लिप्स बि हिन वीडियो में ऐड करे छॾियां त तव्हां ॾिसो त उन्हनि छोकिरियुनि कीअं उहा मुंहिंजी शाइरी पढ़ी आहे ऐं ॿुधाई आहे। तव्हां ॾिसो ऐं आई होप त तव्हां इंजॉय कंदो। जिते कावड़ कर सुरजे उते भी प्यार तो कया,
आहे तोले सिंध तिजारत आहे ॿार न सिंधी ॼाणनि तुंहिंजा गीत न सिंधी ॻाइनि पिया वेस बि तिन खे नाहे पंहिंजो देश बि तिन खे नाहे पंहिंजो अजब टोपी तोले ड्रामो आहे जमालो तोले जंहिं ते नचंदो जंहिं ते कुॾींदो ख़ूब कमाई माल उॾाईंदो तोले सिंध सकाफ़त नाहे तोले सिंध तिजारत तुंहिंजे बंगले में तस्वीरूं ॻोठा नंढूं मिसकीननि जूं जंहिं सां कॾहिं मिलंदो नाहे जंहिं सां कॾहिं खिलंदो नाहे जंहिं सां बसि फोटूं ॾेखारे जंहिंजा ज़ख़्म रुॻो ॾेखारे माल पियो मेड़ींदो आहे पंहिंजी बैंक भरींदो आहे तोले सिंध त ख़िदमत नाहे तोले सिंध तिजारत पंहिंजनि खे ई न ॾींदो मुस्तक़िल खे ॿुधी थो तुंहिंजा शौक़ अमीराणा सभु पंहिंजा हाल ग़रीबाणा सभु तुंहिंजा कुता आहिनि रव ते पंहिंजा बच्चा बुख मरनि था तो वटि हीटर एसी आहिनि पर ही 12 लख सहनि था तुंहिंजी हीअ सियासत आहे तोले सिंध तिजारत आहे तोले सिंध मोहबत नाहे तोले सिंध तिजारत आहे तो मूंखे पंहिंजे बाती ॿोलीअ सां तो मूंखे पंहिंजी बाती ॿोलीअ सां सेखारियो ऐं सम्झायो त असुल इश्क छा आहे असुल ज़िंदगी छा आहे असुल ख़ुशी ऐं आनंद छा आहे मुंहिंजा पुट तूं मुंहिंजो उस्तादु आहीं